10 भाइर बाबो साईं जो बीमार थियो ॿ भाइर पिया चवनि असां बाबे जी ख़िदमत कयूं, को पियो चए असां ख़िदमत कयूं, पछाड़ी में वारा मुक़ररु कयासीं, तॾहिं वञी भाइर राज़ी थिया। तज़व्वजुल वलूदल वदूद, नबी साईं फरमायो अविल माइल सां शादी कयो जेके तव्हां सां मोहब्बत भी घणी कनि त बच्चा भी घणा ॼणनि। फ़इन्नी उकासिरु बिकुमुल उमम, पाण फरमा मां क़यामत जे ॾींहुं 1.25 लाख नबियनि जी उम्मत ते फ़ख्रु कंदुसि त मुंहिंजी उम्मत सभ खां घणी आहे। बच्चा ॼणींदा, रिज़्क़ जो ज़ामिन केरु आहे? हुकूमत थी ॼणे। ॿार जंहिंमहिल अम्मा जे पेट में हूंदो आहे चौबाज़ रस्ता बंदि, उते रोज़ी केरु थो ॾिए? अलाह थो ॾिए। वरी जंहिंमहिल इहो ॿार पंहिंजे अम्मा जे पेट मां ॿाहिरि निकितो, पेट जे अंदरि रोज़ी पई